दोज़ख इंसान पान भड़काए तो पंहिंजे लाइ, जन्नत जूं माड़ियूं पान ठाहे तो पंहिंजे लाइ। साईं फरमाइनि था त मेराज वारी रात जन्नत में वियुसि त ॾिसां पियो मलाइक माड़ियूं था ठाहिनि पिया, बंगला था ठाहिनि पिया, वण था पोखनि पिया, बागात लॻाइनि था पिया। ओचितो ओचितो रुकिजी विया, कम बंदि थी वियो। मूं पुछो त कम ॾाढो ज़ोर शोर सां हलियो पियो, वरी कम बंदि थी वियो आहे। चयो या रसूल अल्लाह, उहो माण्हू जंहिंजे लाइ ठहनि पियूं उहो आबिद हुयो, इबादत करे पियो त मलाइक हुनजे लाइ माड़ियूं ठाहिनि पिया। हाणे उहो सुस्त थी सुम्ही पियो आहे त मलाइकनि माड़ियूं ठाहिण बाग पोखण बंदि करे छॾियो। पुट ॻाल्हि सम्झ में आई? जेकॾहिं जन्नत जुड़े थी त हर इंसान पंहिंजे लाइ ख़ुदि जन्नत ठाहे रहियो आहे। अगर जहन्नम जूं बाहियूं भड़कन थियूं त हर माण्हू ख़ुदि पंहिंजे लाइ जहन्नम जी बाहि भड़काए रहियो आहे। पोइ तव्हां छा था चओ, पंहिंजे लाइ जन्नत ठाहींदो या जहन्नम ठाहींदो? जवाब ॾियो, छा ठाहींदो पंहिंजे लाइ? जेकॾहिं जन्नत जोड़ण चाहियो था त पोइ बदकिरदारियुनि खां बचो, ज़िनाकारी खां, बेहयाई खां बचो। चओ सल्लल्लाहु अलैहि या